अहम ख़बर शामिल कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त क़ौम खे एहतजाज जे सॾ वारो मामिलो सेप्टेम्बर खां अॻिते न वेंदो। नई हुकूमत नए आर्मी चीफ जो फ़ैसिलो करे। जारी कयल बयान में इमरान ख़ान चयो आहे जेको मुल्की मफ़ाद लाइ सां गॾु आहे उन सां बीठल रहंदो। आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते करण जो चयो हो ऐं उन ते क़ाइमु आहे। हुन चयो आहे त आर्मी चीफ जे मुद्दे में वाद बाबति नाहे चयो। नई हुकूमत नई आर्मी चीफ जो फ़ैसिलो करे। इमरान ख़ान चयो आहे त -1 जो फार्मूलो लॻाइण जी कोशिश कई पई वञे। मौजूदा चीफ इलेक्शन कमिश्नर मुल्क न पर नून लीग जो आहे। पीटीआई चेयरमैन चयो आहे त माण्हू एहतजाज जो सॾु ॾियण ते मजबूर करे रहिया आहिनि। थी सघे थो मां उन्हनि माण्हुनि जा नाला ॿुधाए छॾियां। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त क़ौम खे एहतजाज जे सॾ वारो मामिलो सेप्टेम्बर खां अॻिते न वेंदो। नई हुकूमत नई आर्मी चीफ जो फ़ैसिलो करे। जारी कयल बयान में इमरान ख़ान चयो आहे जेको मुल्की मफ़ाद सां गॾु आहे उन सां बीठल रहंदो। आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते करण जो चयो हो ऐं उन ते क़ाइमु आहे। हुन चयो त आर्मी चीफ जे मुद्दे में वाद बाबति नाहे चयो। नई हुकूमत ऐं नए आर्मी चीफ जो फ़ैसिलो करे।